अच जा ओ बुझा मदीने जा घोट जिते पहचा छदे वींदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहचा छदे वींदा मिट्टिया जामण बिजी मुहते मिट्टिया जामण बिजी मुहते कोठे खड़ी लटेगा उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पहचा छदे वींदा कदे यार के तदिस पिरिय के कदे पुकारे तदिस दिल पर के कदे सजड़ो करे तदिस दिल पर का मदद कदे घुरी तदिस ओ मुझा दोस्त अजीज मोटू मटण न थो चाहा न तज कुरान मा साबित करे दी है मुझो रब पाण फरमाइंदो आ त मदद घुरो मुझे यार का मदद लेकिन मौजू अॻिते वधाइण थो चाहियां ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हरनिया महबूब के सजड़ा थी करे महबूब सजड़ा ॿुधे थो हरनीअ जो आवाज़ भी ॿुधे थो उन जी ॿोली भी सुञाणे थो मारी निहारे चवे थो सोहणा ठीकु आहे जेकॾहिं तो जहिड़ो यार हिन हरनीअ जो ज़ामिन आहे मूंखे कहिड़ी परवाह देर कोन थो करे हरनीअ खे खोले थो हरनी निकिरंदी थी वञे अखियुनि जाॾो ग़ाइब थी वे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा वेठो आहे उहो हरनी जो मालिक जेको मारी निहारे रहो टाइम पूरो थियण वारो का खड़ी थी मुझे महबूब जे दरबार में अर्ज़ो करे सोना तुम्हारी हरनी तक कान है मुझे मुस्तफा फरमायो सब्र कर अकेली कान दी राज खे वठी तू चवी तो हिकड़ी कान आया मां मुस्तफा तो बुधाए जै मां महबूब मुस्तफा अल्लाह जे हबीब के इश्क वारी अख सा दिठवा उन बच्चा कुर्बान कण का कदे भी देर कान कईया तू चवी तो हरनी कान है अञा इए चे बस कई इए जो निहारे त हरनी त ची रही आ मगर नंढड़ा बचड़ा ब गड खयो थी अचे उहे भी वठो थी अचे बचड़न सुधो मुझे महबूब मुस्तफा जे कदमन में पैया आवाज कण लगी आ मारी परेशान भई अकेली हुई पलर वठी आई आ कदमन महबूब जंदे पैया अर्ज तो करे सोना या चवे छापे थी आवाज छाती करे मुझे महबूब मुस्तफा फरमायो अखारो इन हरनी दाह करे चयो सोना बचड़ा छड़े आई हां उनन के खीरड़ो कान प्यारे आई हां मोकलाए कान आई हां मां ओ मुझा दिल पर मुके खबरात मुझा महबूब तुझो यतीमन सा प्यार होंदो आ मुझा बचड़ा यतीम थियण वारा हन बस मुखे एतरी मोहलत वठी दे अमड़ हां दिल थी चवे तुझे हूंदे इए बचन के अकेलो किए छड्या हिकड़ो दफो बचड़न के खीर पी प्यारे अचा बुधाए बचा त वनी जान कुर्बान थी कया ओ मारी जड़े पहरो दफो मां मुस्तफा आयस इन हरनीअ जे ताहुन ते इए पई चवे सोना हाने छाती चवे अर्ज़ थी करे हाने ओ मुझा सोना जड़े बचड़न के खीर प्यारण जे लावयस रोई बचड़न के चम बचड़ा तहां जी मां आई हां जल्द कयो खीर पी वठो तहां जे मां जी आखिरी मुलाकात आ बचड़न पुछो अम्मा काडे थी वनी अर्ज़ कयम त सुनो महबूब मोहम्मद ज़मानत दई आई हां उन महबूब सा वायदो पूरो करण थी वना बचड़न चयो अम्मा जड़े तू महबूब जे हवाले पाजी जान थी करी असा जी जान के जेला असा के भी वठी हल त महबूब जे हली कदमन में कुर्बान थियो लेकिन गौर कर जै मुझे महबूब सा वायदो निभायो आ मुझे प्रिय उनके किए रंग लायो जै महबूब सवाय दो निभायो हबीब उनके रंग लायो मारी जो दिठो ये गाल ते थिया देर कान के चे सोना या हरनी भी तहां के आई ये बचड़ा हरनी जा भी तहां के आया पर सोना गाल खुटी कान मुखे मोहलत दियो जी हरनी के दिनवा मां बे पाजा बचड़न जा फलर वठी अचा जी हरनी नामता कुर्बान थी आज मारी भी बचड़न सुधो नामता कुर्बान थियण ला तैयार आ
अजीजा ने मन ओ मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जेको जानवरन सां ॻाल्हाईंदो बि आहे, जानवरन जूं ॿोलियूं ॿुधंदो बि आहे, उन्हनि जा फरियाद बि ॿुधंदो आहे, उन्हनि जो दाद बि कंदो आहे। केरु कंदो आहे? जो मदीने जो घोट कंदो आहे, जेको जानवरन जो इंसाफ़ करे, जेको जानवरन जो दाद करे, जेको जानवरन जूं ज़मानतूं खणे। ॿुधायो पंहिंजे ग़ुलामन खे कीअं छॾींदो? जवाब ॾे। पाजी अकुल खां पुछ न, जेको ग़ुलामन खे कीअं छॾींदो, जेको जानवरन खे नथो छॾे। ॻाल्हि मां ॻाल्हि चढ़ी आई, थोड़ी ॿी बि करे वठां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन उठ जो किस्सो कयां, जे उठ मां मालिक बेज़ार थी करे तहां रसूलुल्लाह जे दरबार में खणी आया। सुहिणा उठ ॾाढो तंग कयो आहे, इजाज़त मिले त कुही जान छॾायूं, पर माल माड़ीअ में पहुतासीं। ए मोहम्मद ईसा साम्हूं निहार, मोहम्मद ईसा कननि ॿुधो, अखियुनि ॾिठो, शाहिद आहे। उहो माण्हू हीअं वेठो आहे। उन जे भाउ ॿुधायो, साईं हिकिड़ो असांजो उठ हुयो, असांजे हिन भाउ उन उठ खे चयो, यार हाणे माफ़ कजां, हाणे मां तोखे विकिणां थो। कीअं हिन चयो त विकिणां थो? उठ पंहिंजो सॼे वग खे छॾे ॾिनो, ॿाहिरि बीठो आहे, वेठो असां ॾे निहारे, वेठो रोए, वेठो उठ रोए। अचे ॻाल्हि कई त मां त उठ खे थो विकिणां, पर होॾे उठ निहारियो, उठ चरण छॾे ॾिनो। अदा इहा ॻाल्हि सची आहे? चयो उठ चरण छॾे ॾिनो, उठ महल सां वञणु छॾे ॾिनो। ज़ारो कतार रोअण लॻो। जॾहिं चयोमांसि ॻाल्हि ॿुध, छो पियो रोए? उहो फ़क़ीर ज़िक्र वारो हो, अल्लाह जो महबूब मुस्तफ़ा करीम जे इश्क वारो हो। उठ छो पियो रोए? इन जे लाइ पियो रोए, उहो दोस्त ॻाल्हि पियो करे, ख्वाब तो ॾिसां, ख्वाब में इहा ख़बर पई। उठ पियो चवे त तूं यार जो ज़िक्र कंदो ही, मूं ते चढ़ी दुरूद पढ़ंदो ही, विकिणंदे ख़बर नाहे कंहिंजे हवाले थी वेंदुसि। चवे थो त ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे। जेॾी महिल उन उठ ॾे निहारे चयोमांसि, ॻाल्हि ॿुध, मूं तुंहिंजे विकिणण जो फ़ैसिलो ख़तमु करे छॾियो, को नथो विकिणई। उठ आवाज़ कंदो वञी बल्लर सां गॾु चढ़णु शुरू कई। महबूब त महबूब आहे, महबूब जे ग़ुलामन खे झंग जा जानवर बि सुञाणनि था। या घणे वक़्त जी ॻाल्हि कॾहिं पुछोसि, ॾींहं घणा गुज़रिया आहिनि, जबलनि जे विच में माल माड़ीअ जी ॻाल्हि। मालिक दाह खणी आयो, सुहिणा उठ तंग कयो आहे, इजाज़त मिले त कुहास, इजाज़त मिले त उनखे हीअं कयां, हीअं कयां। वाह मुंहिंजा मदीने जा साईं, मुंहिंजे आका ईअं कोन चयो त उठ तुंहिंजो आहे, जीअं वणई तीअं कर। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो त बीह मां हलां, उठ खां पुछां। मुसलमान गौर त कर, फ़कीर ग़ुलाम कादर गौर कर, जेको महबूब मुस्तफ़ा जानवरन जो भी दाद करे, पंहिंजे ग़ुलामन खे कीअं छॾींदो बिठा। मुझो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आ, उठड़े जी निगाह पईया, ज़ारो कतार रोण लगो आ, आवाज करण लगो आ। मालिक जवे तो सोना मस्ता मौज में आ। मुझे मुस्तफा फरमायो परे थी, मुझो आका अगते वधियो, उठ पांजी पेशानी मुझे यार जे कदमन ते रखिया। उठ के भी खबर ही उहो महबूबा, जेको हिन महबूब जे चौठ के चुमदो आ, उनके रब अडे छॾींदो आ। उठ के भी खबर प्रिय जे कदमन में चुमण में अल्लाह राज़ी थींदो आ। उठ कदमन ते चुमियूं ॾेई करे आवाज़ करण लगो, अखड़न मां लुड़क लाड़न लगो। मुझे महबूब मुस्तफा उन जो आवाज़ ॿुधी करे मथड़े दत रगी पाण फरमायो, फिक्र न कर, तुंहिंजो दाद कयूं था, तुझो दाद कयूं था, तुझो फैसलो कयूं था। मालिक के फरमायो, दे खबर दाहूं त करी तो त उठ रात जो निंड करण को न थो दे, मगर दे खबर ए उठ त मां मुस्तफा के दाह तो दे। सोना पुछोस कम मूं ते घणो वठंदो आ, खाधो मूंखे थोरो ॾींदो आ। कम मूंखां घणो वठंदो आ, खाधो मूंखे थोरो ॾींदो आ। हिक ॿिए उठ जी ॻाल्हि ईंदी आ, हो बि रात जो दाहूं कंदो हो, मालिकन खे निंड करण कोन ॾींदो हो। रसूलुल्लाह जे दरबार में आया, मुंहिंजा महबूब वया, उन चयो सुहिणा दाहूं कंदो हा, छो दाहूं कंदो आ? मुंहिंजो मालिक इशा जी नमाज़ कोन पढ़ंदो आ। छा कोन कंदो आ? सोमहणीअ जी नमाज कोन पढ़ंदो आ। मां डिज खां दाहूं कंदो हा, मता अल्लाह जो अज़ाब हिन जे करे नाज़िल थिए, मां भी इन लपेट में सड़ी वञा, इन करे दाहूं कंदो।
अजीज़ा ने मन मुझे महबूब मुस्तफ़ा सा जानवर ॻाल्हाईंदा हा न रुगी ॻाल्हाईंदा हा पर पंहिंजा फरियाद भी ॻाल्हि पे कयमि कहिड़ी याद थई तहां चवंदो न पर मां वरी ॿुधाईंदोमांव हाँ ये मोहम्मद हारून खुदा को तोखे भी मदीने जी टिकट दे अजीज़ा ने मन खुदा सबनी के मुझे महबूब मदीने वारे मीर जो घरड़ो दड़ो नसीब फरमाए आमीन जो याद कजो मुझा दोस्त मदीने जो हो शहरा मक्के जो हो शहरा जेते रात दी मुझे रब जे रहमत जो नुज़ूल थींदो आ एतरो त प्यारो आ रब जो मक्के जो शहर छो जो मुझे मदीने वारे मीर जमीन ते कदम रखया शहर मक्के जो आ मदीनो छो प्यारो आ मुझे महबूब मुस्तफा दुनिया में आयो त कदम मक्के में दुनिया के छड़ियो त कदम मदीने में रब चयो मुझे महबूब जो अचण वञण खां वधीक प्यारो मुझो महबूब आयो मां अल्लाह एडो खुश हां जे जगह ते मुझे महबूब अची कदम रखया ते हिकड़ो नफल लख नफल जे बराबर पर जह जमीन ते मुझ महबूब मां अल्लाह जे हुक्म के लब्बैक चई करे पंहिंजे हिन पाक जिस्म के जमीन जे हवाले कयो मुझे महबूब हवाले कयो मां अल्लाह उन जमीन के भी इज्जत वारो बनायो उन जमीन ते भी हिकड़ो नफल 50,000 नफलन जे बराबर अजीज़ा ने मन याद रखी छड़ जा मक्के मदीने जी दुगी हिकड़ी ही गाल बुधी छड़े जरे दुनिया में दज्जाली फितनो इंदो देर काने का वक्त भरियो बीठो आ पुत्र याद रखी छड़ जा दज्जाली फितनो दुनिया में इंदो उन दज्जाल जी ताकत केतरी हुंदी उन जी फौज केतरी हुंदी अजकल जेके तवज्जो के नौजवानो टेलीविजन ते अजकल जेके ड्रामा हलन था पिया न अजीब अजीब हिकड़ी मखलूक आ जे हथ वडा ही ही कंदा था अचन ॾिसंदा आहियो न हीअं हीअं कंदा था अचन बंदूक हण असर कान थी करे बम हण असर कोन थो करे तलवार हण असर ये ॾिसंदा हो न हीअं हर शइ खे चीरींदा था वञनि इहो इन्हनि छा थो ठाहियो आहे फितनो दज्जाली उन जी जॾहिं तारीख़ पढ़ी अथनि जॾहिं दज्जाली फितनो थींदो उन सां गॾु जेका फौज हूंदी उहा इन्हनि वांगुरु हूंदी माण्हूअ खे हीअं हथ सां वठी उछलाईंदा वेंदा माण्हू मारींदा वेंदा उन जे फौज खे एतिरी ताक़त हूंदी उन्हनि खे गोली असर कान कंदी तुंहिंजो बम असर कोन कंदो लेकिन मुंहिंजा दोस्त या फौज वडी ताकतवर हुंदी मगर मुझे मदीने जे साईं फरमायो न मक्के जे शहर में अची सघंदी न मदीने जे शहर में अची सघंदी सजी दुनिया ते वैरानी कदी वेंदी माण्हू मारींदी वेंदी तबाही कदी वेंदी मगर मक्के जे सरजमीन ते अची कोन सघंदा मदीने जे सरजमीन ते अची कोन सघंदा छो हुते मुझे महबूब जे आमद जा कदम हन हिते मुझे महबूब मुस्तफा जा गुंबज़ खज़रा जे अंदर जिस्म मौजूद आ रब चे तो याद रखी छड़ियो मुझे प्रिय जे जमीन ते कदम रखा वहा जमीन अमन वारिया जिते मुझे महबूब जो जिस्म अतहर मौजूद आ वहा जमीन भी सलामती वारिया ओ दुनिया वारो अमन ऐ सलामती बेहद काने का अमन ऐ सलामती मुझे महबूब मुस्तफा जे जात में मौजूद आ जेको उन सा नी हलाइंदो जेको पंहिंजे दिल में मुझे यार के जा दींदो सदै अमन ऐ सलामती में रहंदो जेको पांजे शादिन में भी जेको न पांजे शादिन में भी मुझे महबूब मुस्तफा जा मीलाद कंदो ओ अमन सलामती में कोन हुंदो छा गला गला कोन हुंदो छा मुबारक अथव जो रब तौफीक ॾिनी अथव पर गॾो गॾु इहा दुआ घुरजो त ही जन जे शादिन में मीलाद थियनि था त ख़ुदा उन्हनि खे इहा तौफीक भी ॾे त हू निमाज़ी बणिजी पवनि वो निमाजी बनजी पवन शादी जी पहली रात हुजे जेडी मल सेजता लही पांजे घर में पहुंचल त सब का पहरी जाल आई मुर्स वुजू करे मुसल्लो विछाए करीम रब जे दरबार में पहरी बरकातु नफल शुक्राने जो अदा कन त मुजा मौला तुजा लख एहसान जो असा जे जिंदगी जी जेका शुरुआत कई थई वा महबूब मुस्तफा जे मीलाद असा कई थई अजीजा ने मल जदे घोट आई क्वार ये मुसल्ले ते वेही करे रब्बे जुल जलाल जे दरबार में बरकातु नफल शुक्राने जो पढ़ी करे उन का बाद में ओती जिंदगी जो आगाज कंदा अल्लाह कंदो उन मा जेके बचड़ा थींदा ओहे दीन जा ठेकेदार थींदा दीन जा दीवाना थींदा दीन जा परवाना थींदा ओ मुजा दोस्तो अजीजो मुझे महबूब मुस्तफा जी अर्ज पे कयम त खैबर जे मौके ते एकड़ो गडहड़ो आयो केर आयो
गडहड़ो आयो आ मुझे मुस्तफा जे दरबार में ज़ारो कदार रोई पांजे बोली में कुछ चई रहो आ मुझे मुस्तफा फरमायो फिक्र न कर तू असा जो आ अज का वठी तो ते नालो ता रखो याफूर छा नालो हबीबन रखियो छा रखियो याफूर तारीख पढ़ो मदीने जी मक्के जी खैबर जे मौके का बाद में जडे महबूब आया जडे उन गदहड़े के कहीं सहाबी में कम हुंदो हुयो सहाबी मौजूद न हुंदो हो चौदा याफूर वञ फलाणे सहाबी के वठिया वो याफूर विंदो हो सहाबी जे दरवाजे ते बीही करे उते आवाज कंदो हो सहाबी निकरंदो हो ए याफूर कंध जा इशारा दींदो हो सहाबी समझी विंदो हो तो मुझे महबूब पैगाम मोकलियो आ लेकिन उन याफूर जे आखिरी पसान दे निहार जने मुझे महबूब मदीने वाले मीर अल्लाह जो अमर तस्लीम कंदे इन फानी दुनिया का मुझा दोस्त ज़ाहिरी जिस्म सा ज़ाहिरी तौर ते अलविदा चई पांजे हकीकी रब सा मिलियो आ उन याफूर देर ही कान कया पांजे पान के खूह में खणी फिटो कयो कादे फिटो कयो आ गला गला कादे फिटो कयो आ ओ याफूर जो हो प्यारा त जह पिरिय जे ला जिंदगी पियो गुजारिया जदे पिरिय न अखनी जाडो दाहे त जिंदगी छा कंदी गदो गद हिकड़ो बियो सहाबी नालो अब्दुल्लाह बिन जुबैर नालो चाहे अब्दुल्लाह बिन जुबैर मुझे मुस्तफा करीम जो सहाबिया जे दियाड़े मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया के अलविदा चयो आ ज़ाहिरी जिस्म सा उन ॾींहं खां वठी उन सहाबी अखियूं कोन पियो पटे रात ॾींहं रोए पियो अल्लाह का दुआ घुरी रहियो आ ओ मुझा मौला हाणे हे अखियुनि मां मुझो नूर ख़त्म कर मां अखियूं पटियां त कुछ भी न ॾिसां अखियूं पटियां त कुछ भी न ॾिसां रोई रहियो आ दुआऊं घुरी रहियो आ रब उन जी दुआ क़बूल कई नूर वारो नूर खां नाबीन थी वयो जदे दुनिया चयो अब्दुल्लाह है छा कयई चवे तो गाल बुध जदे अखिन सा दिल भर जो दीदार कंदो हो साणे अखियूं वरी बियन खे कीअं ॾिसने सहाबा जो इश्क गला गला कह जो इश्क सहाबा जो इश्क दीवान किया कैसा मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात साहे तो मुझा मुसलमान